अस्सलामुअलैकुम नाज़रीन, धरती टाइम से गॾु आऊं आहियां अब्दुल अज़ीज़ जतोई। नज़र विझंदासीं अॼु जी ताज़ा तरीन ख़बरुनि ते। नवाब शाह आशिक़ अली गमन जी ख़बर शामिल कंदासीं। मनड़ो भरिसां गुज़िरियल ॾींहुं तालका मोरो कमरदीन चांडे जो रिवासी सरगोदा में फ़ौज जी ड्यूटी कंदड़ मोकल ते आयल फ़ौजी नौजवान 25 साला मुमताज़ अली वल्द मुबारक अली चांडियो घर में मुबैना रिपीटर साफ़ कंदे ओचितो छुटण सबबि थॾे ते ई फ़ौत थी वियो, जंहिंखां पोइ कमरदीन चांडियो पुलिस लाश खे तहवील में वठी छॾियो, जॾहिं त फ़ौती जो मड़ पोस्टमार्टम लाइ हैदराबाद MH अस्पताल नियो वियो। उन खां पोइ अॼु फ़ौजी नौजवान मुमताज़ चांडियो जो मड़ आबाणे शहर कमरदीन चांडियो में आंदो वियो। लाश घर में पहुचण सां घर में कोहराम मची वियो। फ़ौजी नौजवान जे जनाज़े नमाज़ कमरदीन चांडियो ईदगाह में अदा कई वई, जंहिंखां बाद में पाक फ़ौज जे नौजवाननि ऑफिसरनि समेत ॿियनि शहरनि सियासी समाजी अॻवाननि साफ़िन ऐं शहरनि इलाइक़े वासियुनि वॾे अंग में शिरकत कई। मरहूम फ़ौजी नौजवान जी जनाज़े नमाज़ पाक फ़ौज जे नौजवाननि सलामती पोन ॾिनी। पाकिस्तान एस सर्विस सोसाइटी तालको मोरो जे सदर संदसि टीम पुण सलामती ॾिनी, जंहिं बाद संदसि मड़ खे पाकिस्तान जे झंडे में वेड़े फ़ौजी एज़ाज़नि सां नौजवान खे पंहिंजे अबाणे क़ब्रिस्तान में मिटी हवाले कयो वियो, जॾहिं त मरहूम फ़ौजी नौजवान जी पोयनि सां ताज़ियत जो सिलसिलो जारी आहे।